एक ॿी अहम ख़बर खां बि वाक़िया आगाही ॾींदासूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 90 लख रजिस्टर्ड ख़ानदाननि में रक़म विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 90 लख रजिस्टर्ड ख़ानदाननि में रक़म विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त 6 जुलाई जी शाम ताईं 61,57,000 ख़ानदाननि में 55 अरब 41 करोड़ खां वधीक रक़म विरहाई वई आहे। BISP तर्जुमान जो चवणु आहे त अप्रैल खां जून जी मौजूदा टिमाही क़िस्त में 9,000 रुपया फी ख़ानदान खे ॾिना पिया वञनि। तर्जुमान मूजिबि ॿारनि खे बेनज़ीर तालीम वज़ीफ़ो बि ॾिनो पियो वञे। तालीमी वज़ीफ़ो हासिल करण लाइ स्कूलनि में 70% हाज़िरी लाज़मी आहे। BISP तर्जुमान मूजिबि कंहिं बि शिकायत जी सूरत में BSP हेल्पलाइन ते राब्तो कयो वञे। BISP सां राब्तो सिर्फ़ 8171 तां कयो वेंदो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 90 लख रजिस्टर्ड ख़ानदाननि में रक़म विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त 6 जुलाई जी शाम ताईं 61,57,000 ख़ानदाननि में 55 अरब 41 करोड़ खां वधीक रक़म विरहाई वई आहे। BISP तर्जुमान जो चवणु आहे त अप्रैल खां जून जी मौजूदा टिमाही क़िस्त में 9,000 रुपया फी ख़ानदान खे ॾिना पिया वञनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 90 लख रजिस्टर्ड ख़ानदाननि में रक़म विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त 6 जुलाई जी शाम ताईं 61,57,000 ख़ानदाननि में 55 अरब 41 करोड़ खां वधीक रक़म विरहाई वई आहे। BISP तर्जुमान जो चवणु आहे त अप्रैल खां जून जी मौजूदा टिमाही क़िस्त में 9,000 रुपया फी ख़ानदाननि खे ॾिना पिया वञनि। तर्जुमान मूजिबि ॿारनि खे बेनज़ीर तालीम वज़ीफ़ो बि ॾिनो पियो वञे। तालीमी वज़ीफ़ो हासिल करण लाइ स्कूलनि में 70% हाज़िरी लाज़मी आहे। BISP तर्जुमान मूजिबि कंहिं बि शिकायत जी सूरत में BISP हेल्पलाइन ते राब्तो कयो वञे। BISP सां राब्तो सिर्फ़ 8171 तां कयो वेंदो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 90 लख रजिस्टर्ड ख़ानदाननि में रक़म विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त 6 जुलाई जी शाम ताईं 61,57,000 ख़ानदाननि में 55 अरब 41 करोड़ खां वधीक रक़म विरहाई वई आहे। BISP तर्जुमान जो चवणु आहे त अप्रैल खां जून जी मौजूदा टिमाही क़िस्त में 9,000 रुपया फी ख़ानदान खे ॾिना पिया वञनि। तर्जुमान मूजिबि ॿारनि खे बेनज़ीर तालीम वज़ीफ़ो बि ॾिनो पियो वञे। तालीमी वज़ीफ़ो हासिल करण लाइ स्कूलनि में 70% हाज़िरी लाज़मी आहे। BISP तर्जुमान मूजिबि कंहिं बि शिकायत जी सूरत में BSP हेल्पलाइन ते राब्तो कयो वञे।